असांजी ताक़त आहे। असांजे ताक़त जे रूप में असां वटि ज़मीन कान्हे। मूंखे हींअर हिकिड़ो वॾो सम्मेलन होॾे थियणो आहे टोरंटो में, ऐं असांजा पंहिंजा जेके जसूजा साहिब आहिनि, अर्जुन जसूजा साहिब, उहे उन जा होस्ट। त मूंखे उन्हनि पुछो त भाई इन सॼे प्रोग्राम जी थीम छा रखूं। उन हिकिड़ो भाई फिलोसफी छा ते रखां इहो। त मां हुनखे हिकिड़ी अंग्रेजी में फिलोसफी बडीजा साहब मोकिलीमान। मां लिखियोमान त सिंध बियॉन्ड बाउंड्रीज, भाई बिना बाउंड्रीज जी सिंध जेका सॼे दुनिया में फैलियल आहे, उहा सॼी सिंध आहे। सिंध बियॉन्ड बाउंड्रीज। त असां वाकई जेका आर्यन सभ्यता जेका असां सिंधु घाटी सभ्यता में जेके असां निकतल आहियूं, दरअसल असां सॼे मानव जातीअ जा जेके प्रिंस थींदा आहिनि न, उहा कम्युनिटी आहे। वो गाईंदा आहिनि न सुहिणा सिंधी। असां सुहिणा सिंधी आहियूं, सियाणा सिंधी। असां सियाणा सिंधी आहियूं। असां काई शइ जी घुर न कंदा आहियूं, न असांखे कोई रिजर्वेशन्स खपनि, न असांखे कोई प्रायोरिटीज़ खपनि। असांखे खपंदी आहे शांती, ऐं इहा असां पंहिंजे गुरुनि खां सिखी आहे। सिर ॾियण वारा गुरु असां वटि पिया भगत कंवर राम साहिब। पंहिंजो सिर ॾिनो पर सभिनी खे जोड़े हलिया। अॼु असां वटि उन्हनि जी निशानी, उहा उन्हनि जी जेका भगत आहे उहा अॼु बि ज़िंदा आहे। उन्हनि जो एहसास ज़िंदा आहे। उहे काथे ईंदा आहिनि त असांखे सिंधी थियण में प्राउड थींदो। अॼु अमरावतीअ में हिकु ॾाढी वॾी शइ थी अचे पई। 300 करोड़ रुपए सां अमरावती में हिकिड़ो असांजो तीर्थ स्थान थो ठहे पियो, संत भगत कंवर राम साहिब जो। 300 करोड़ सां, ऐं तमामु वॾे स्तर ते, वॾे स्तर ते। हींअर असांजे लाइ मां हुते सिंध काउंसिल में हिकु शइ चई, शायदि असां 20-25 ॼणा प्रधानमंत्री साहिब सां मिलण वञणा आहियूं सिंधियुनि जे लाइ। त हुननि जेके इश्यूज़ ठाहिया, उन्हनि इश्यूज़ में मां वॾे में वॾो इश्यू विधो कि असां बिज़नेस कम्युनिटी आहियूं। असांजा ॿार बिज़नेस में सॼा मथे चढ़ी विया आहिनि, सभु कुझु थी वियो आहे। पर मां हिते ई ॾिसंदो आहियां जेके असांजा शाहूकार घर, सुठा घर आहिनि, उन्हनि जे ॿारनि जी, घर वारनि जी मतिलबु उहा चिंता थी वई आहे नंढनि ॿारनि लाइ, भई पढ़नि कीअं। इहा ॾाढी हिकिड़ी सुठी शइ आहे। ॿारनि जी पढ़ाईअ ते, धीअनि जी पढ़ाईअ ते ध्यानु वञणु लॻो। असां छोकिरनि खे कोई देहरादून थो मोकिले, कोई भोपाल थो मोकिले, कोई ऋषि वेली थो मोकिले। त इहा हिकिड़ी जागृति आई आहे। हाणे इहा अगरि जागृति आई आहे, असांजी अॻिली पीढ़ी होॾे वञणी आहे, त असांजी पीढ़ीअ जो जो फर्ज़ु आहे त असां हुननि लाइ उहो ज़मीन ठाहियूं, उहा व्यवस्था ठाहियूं कि जेके फंक्शन थींदा आहिनि। नो डाउट मां शुरू कयां त मूंखे सभिनी खां पहिरियों चवणु खपे भई सभिनी भाउरनि भेनरुनि खे चेटी चंड जूं वाधायूं। उहे आहिनि, पर उन चेटी चंड ते असां जॾहिं मिलूं था, असां अदरवाइज़ त मिलूं नथा हिक ॿिए सां, भई हिननि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाए सघूं। सभिनी जे दिलि में के न के भावनाऊं हूंदियूं। त उन चेटी चंड मिलन आहे। तंहिंखां पोइ हिन दफ़े हिकिड़ी ॾाढी सुठी शइ थी आहे, भई 2-4 ॾींहं हुन में हिकिड़ो कंबाइन मिलन रखियो आहे जेको थियणो आहे। हा, त उन्हनि सभिनी शयुनि में असांखे जुड़ी करे हलणो आहे। ॿिए कंहिं समाज जी कॉपी न करणी आहे। भई फलाणे समाज हे कमु कयो त असां उहो कमु कयूं, हिन समाज में हीअ व्यवस्था थी त असां उहा कयूं। असां पंहिंजी ज़रूरत जे हिसाब सां पंहिंजी नंढी सी व्यवस्था ठाहियूं। असां हिकिड़ो ॾाढो नंढो सो समाज आहियूं। सॼे हिंदुस्तान में असां कुल 80 लख आहियूं। सॼे हिंदुस्तान ॿिया 20 लख सॼी दुनिया में, कुल मिलाए सॼे ज़मीन ते 2 करोड़ सिंधी आहिनि, जबकि हिन देश जी पॉपुलेशन 125 करोड़ आहे। त असांजी केतिरो नंढो हो आहे, पर हिंदुस्तानी बेहतरीन अस्पताल जसलोक सिंधी, हिंदुजा साहिब जी सिंधी, समझ। हिंदुस्तान जा जेतिरा बेस्ट अचीवमेंट्स आहिनि, उहे काथे न काथे सिंधियुनि जे हथ में। हर शइ तव्हां काथे ॾिसो, कंहिं नंढे खां नंढे शहर, इंदौर में तव्हां ॾिसो सभिनी खां सुठी अस्पताल चोइस ब्रह्म अस्पताल सिंधी जी। वॾे में वॾी इंडस्ट्री गजरा गियर्स सिंधी जी। त असां वटि सभु कुझु आहे। भली असां क्वांटिटीअ में नंढा आहियूं। असां चवंदा असां सुहिणा, असां सियाणा, पर असांजी सियाणप ऐं सुहिणाप जे अंदरि हिकु शइ जेका घटि आहे, उहा आहे असां जुड़ी करे हलूं ऐं ॾियण जो जज़्बो रखूं। वॾी ॻाल्हि जन वटि आहे। असां अॼु बि ॾाढी बढ़िया ॻाल्हि आहे, बीपीएल कार्ड कंहिं बि सिंधीअ जो ठहियलु कान्हे। मालिक ठाहियो ई नाहे। उन कैटेगरीअ में ई न वेंदो कि असां कंहिंखां घुटणो हुजे उहो कार्ड ठाराए। ग़रीबी रेखा जो कार्ड आहे, सिंधियुनि जो कान्हे। ऐं भॻवान न करे करे ठहे त भई मथे हुजो। पर
उन शइ खे हिकिड़ो असांखे कुझु शयुनि जी ज़रूरत आहे, सुठियूं इंस्टीट्यूट एजुकेशन जूं अचनि, सुठे तरीक़े सां असांजो पाण में रहन सहन हुजे, असांजूं जेके सामाजिक धारणाऊं भावनायूं उन्हनि में जेके ग़लतियूं आहिनि असां उन्हनि में सुधार कयूं, ॾियण वठण जा जेके तौर तरीक़ा आहिनि उन्हनि में सुधार कयूं जेके ज़रूरी न आहिनि। जंहिं वटि आहे उहे वधीक ॾे वठि कंदा त जंहिं वटि कान्हे या जंहिं वटि घटि आहे उनखे देखा देखी वीचारे खे करणो थो पियो, पाण ते ज़ुल्म थो करणो पए हिक तरीक़े। इहे सभु शयूं सुधारियूं, धीउनि खे असां पढ़ायूं, धीउनि खे असां नौकरीअ ते वञणु ॾियूं, धीउनि खे असां ॿाहिरि कढूं, धीउनि खे असां पुटनि वांगुरु बराबरीअ जो उहिदो ॾियूं, तॾहिं उन समाज जी तरक़ी थींदी। हर कंहिं समाज जी तरक़ी, यूरोप अमेरिका सां चवंदा आहिनि ॾाढो अॻिते वधी विया, पर उते लेडीज़ जी हालत ॾिसो, उहे सुपीरियर आहिनि मेरी। अॼु बि असां वञे इन शइ खे मर्दानगी मञी वेठा आहियूं, असां लेडीज़ खे दबाए हलूं, उहा मर्दानगी न आहे। असांजी त इहा हुजणु खपे उन्हनि खे बराबरीअ ते कंधो मिलाए करे उन्हनि खे अॻिते वधाइणु, ऐं उहे अॻिते वधंदियूं त असांजो घर अॻिते वधंदो, घर अॻिते वधंदो त समाज अॻिते वधंदो। ऐं ॿी ॻाल्हि, कुझु ॻाल्हियूं जेके समाज में ग़लति थियूं थियनि, हे मौक़ो मां हिन जो यूज़ थो कयां पियो, भॻवान साईं जो जनमदिन आहे, चेटी चंड आहे, हिन जो उपयोग आहे ख़ुशी जी ॻाल्हि आहे त भई असां वटि छोकिरियूं अॼु बि बंधन खे शायदि बंधन थियूं सम्झनि, पर वरी बि जेका सामाजिक प्रक्रिया मुंहिंजी शादी आहे सामाजिक प्रक्रिया आहे, इहा समाज जे हिसाब सां थिए त ॾाढो सुठो, इहा ॾाढी ज़रूरी शइ आहे। मां कंहिंखे रोकिया नथो, पर तंहिं हूंदे बि समाज में जेका सिक्योरिटी आहे उहा ॿाहिरि सिक्योरिटी नथी मिले, इहा असांखे पंहिंजे हिसाब सां ठाहिणु खपे। ऐं जेको ॿारनि जो कपिड़ो लटो थड़ वेहण आहे उनमें को संस्कार खपे। असांजी फैमिली नंढी थी वियूं आहिनि, अलॻि धार थियूं थी वञनि छोकिरियूं अची करे, त जेके नंढनि ॿारनि खे संस्कार ॾाॾे ॾाॾीअ मां मिलंदा, नाने नानीअ मां मिलंदा, उहे रहिजी विया आहिनि। उहे संस्कार ॾियणु ज़रूरी आहे। हींअर अॼु मां तव्हांखे चवां पई सिंधीअ में ॻाल्हायो सभई घर में, त मूंखे पहिरें पंहिंजे घर में ॾिसणो पवंदो मां कहिड़ी भाषा में ॻाल्हाईंदो आहियां, तंहिंखां पोइ त मूंखे तव्हांखे इहो चवण जो अधिकार आहे। ॻाल्हाइणु खपे, पर अगरि असां उनखे नथा बचाए सघूं, लैंग्वेज खे असां लिपि न बचाए सघियासीं, ज़मीन असांजी हली वई, हाणे उनजो रोणो असां न रोऊं, असां सॼी ज़मीन असांजी आहे, सॼो हिंदुस्तान आओ हिंद में सिंध बनाए, उहा ॻाल्हि सॼी दुनिया असांजी ज़मीन आहे। हाणे असां टुकर वठंदा, विच में ॻाल्हि निकिती त भई हुते भुज जे पासे में हिकिड़ो टुकर सिंध जो ठाहियूं था, मां सभिनी खां पुछां थो, हिते हरा भरा सभु वेठा आहिनि, कंहिंखे चवंदासीं हलो सिंध में हली था वियूं त कोई छॾे हलंदो मूंसां गॾु, पोइ अजाए सरकार खां विड़ी करे छो घुरो, कोई हलंदो? कंहिं मूंखे हुते चयो त भई सिंधीअ जो जीअं डीडी मराठी, डीडी पंजाबी, डीडी राजस्थानी थींदो, दूरदर्शन ते डीडी सिंधी ठाहियो पिया, असां सिंधी प्रोग्राम ॾिसंदा। अरे भाई आहिनि काथे सिंधी प्रोग्राम? तव्हां हुन खां चैनल त वठी ईंदो प्राइम मिनिस्टर खां 24 कलाक जो तव्हां वटि कार्यक्रम ठही सघंदो, वरी बि असां ॾिसंदासीं उहो जो वञी करे हुनजो एकता कपूर जा सिंधी थोरी ॾिसंदासीं। तंहिंजे करे असां घुरूं उहे शयूं। मां हुननि खे चयो प्राइम मिनिस्टर वटि हलूं था, चऊं था असांखे सिंधी यूनिवर्सिटी हुजे हर स्टेट में हिकु, जंहिंमें असांजा ॿार पढ़नि, उनमें इंजीनियरिंग कॉलेज हुजनि, मेडिकल कॉलेज हुजनि, MBA हुजे, सभु कुझु हुजे, पूरी यूनिवर्सिटी सिंधियुनि जी हुजे, हिकु यूनिवर्सिटी हिकु स्टेट में। त एजुकेशन मिलंदो त असांजो एको थींदो त असांजो नालो थींदो, उहे शयूं असां घुरूं। हाणे असां उहे पुराणी शयूं छॾियूं, हाणे असांखे उन ज़मीन टुकर घुरण सां ॾिसो, जंहिं ज़मीन ते अॼु असां जेके पैदा थियल मैक्सिमम त असां हिन ई ज़मीन ते पैदा थियूं, इन्हे खे असां उन तरीक़े सां हलो। वसुधैव कुटुंबकम जेको दादा चवनि था, उन खां वॾो त कोई फार्मूलो ई कान्हे। पाण खे नंढे हुन में छो घेरियो? मुंहिंजो इहो तव्हां सभिनी सां प्रार्थना आहे, सभई मुंहिंजा ॿार वेठा आहिनि, मुंहिंजूं धीअरूं वेठियूं आहिनि, मुंहिंजूं वॾड़ियूं वेठियूं आहिनि, सभई घर में घर खे स्वर्ग ठाहे करे शांतीअ सां हलो। जॾहिं घर में स्वर्ग हूंदो तॾहिं समाज में स्वर्ग हूंदो, समाज में स्वर्ग हूंदो त देश में स्वर्ग हूंदो, दुनिया में स्वर्ग हूंदो। हर माण्हू हिकु शइ करे हले, हिकु शइ। मां रुगो हिकु शइ डिमांड कंदो आहियां। एज़ वाइस चांसलर मां वेंदो स्टूडेंट्स वटि, उन्हनि खे हिकु ई शइ डिमांड कंदो, चवंदोमांनि कोई अन्ना कोई लोकपाल बिल अची करे असांखे ईमानदारी आणी वञी ज़रूरत छा ज़रूरत आहे? डॉक्टर लोकवाणी पंहिंजे हिसे जी ईमानदारी करे जाते वेठो आहे, मैडम लोकवाणी पंहिंजे हिसे जी ईमानदारी करे, वो ॿार पढ़ाई करे तो स्टूडेंट आहे, वो पंहिंजे हिसे जी ईमानदारी पढ़ाईअ में करे। भटीजा साहब समाज जा वॾड़ा आहिनि, वो सामाजिक लेवल ते पंहिंजे हिसे जी ईमानदारी कनि। असांजो नेता पंहिंजे हिसे जी ईमानदारी करे। असांजा मान्यवर गुरूवर वेठा आहिनि,
वो पंहिंजे हिस्से जी पंहिंजी आध्यात्मिक ईमानदारी कनि हर 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 कंहिंखे या पंहिंजे हिस्से जी ईमानदारी हर कोई करणु लॻंदो त दुनिया ॾाढी ख़ूबसूरत थी वेंदी ॿिए कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे ॿिए कंहिं कानून जी ज़रूरत कान्हे नुंहुं जेका आहे उहा पंहिंजे हिस्से जी नुंहुं वारी ईमानदारी करे ससु जेका आहे उहा पंहिंजे हिस्से जी ससु वारी ईमानदारी करे पुटु पंहिंजे हिस्से जी ईमानदारी करे पिता पंहिंजे हिस्से जी ईमानदारी पर पंहिंजे हिस्से जी ईमानदारी हर कोई करे वञे दुनिया ॾाढी शानदार थी वेंदी भॻवान ॾाढी कलरफुल दुनिया ठाही आहे जेॾीमहिल विसरी वेंदा आहियूं त पाण कंहिं न कंहिं रूप में कॾहिं कंवर जे रूप में कॾहिं ॿिए रूप में जनम वठी अची असांखे ॿुधाईंदो आहे त हीअ दुनिया हिते आहे हिन जो पर्पस हे आहे हुन वटि वञी सभु कुझु ॾेखारिणो आहे मां हींअर हिकिड़े ॾाढे वॾे कॉलेज में वियुसि उते डॉक्टर अनंत नारायण करे ॾाढो वॾो साइंटिस्ट वेठो ॿ दफ़ा डीन रही चुको आहे यूनिवर्सिटी जो मां उनखे ॾिठोमांसि त साउथ इंडियन हो हिते रख लॻल हुअसि ऐं हिते टिनि आङुरियुनि जी रख लॻल हुअसि मां चयो हे छा आहे भाई सुठा अच्छा कपिड़ा पातल ॾाढी वॾी हस्ती हिंदुस्तानी हा मां चयो हे छा आहे हिन जो पर्पस खिली ॾिनई कि तव्हांखे ॿुधायां छा आहे कि ॾाढी नंढी ॻाल्हि थो ॿुधायां हे रखा इहा मां इहे टाइम ॾिसंदो आहियां कुझु कंदो हथ ते नज़र ईंदी आहे इहा इहो ॿुधाईंदी आहे त बेटा आख़िरीअ में रख में ई वञणो आहे इन करे कंहिं तरीक़े जो अहंकार करे न केॾी सवली ॻाल्हि आहे केॾी सवली ॻाल्हि भई अहंकार न करे हल असां वॾो आध्यात्म न सिखण वञूं गुरूवर वेठा आहिनि उहे वधीक ॼाणनि पर इहो ॾाढो हिकिड़ो नंढो सो आध्यात्म आहे अगरि असां पंहिंजे अंदरि उहो अहसास खणी हलंदासीं उहा नम्रता करे हलंदासीं उहा न्यासी करे हलंदासीं त शायदि समाज में असांजो नालो थींदो ऐं इन में त असांजो नालो आहे असां शांति प्रिय समाज कहलाईंदा आहियूं सभिनी जे विच में मल्टीपल जेका कॾहिं कलेक्टर कमिश्नर वेंदो आहे जेॾीमहिल सर्वधर्म सभा थींदी आहे त उहो हिकु ॻाल्हि में निश्चित हूंदो आहे भई सिंधी जेके आहिनि उहे शरीफ़ ऐं सजण आहिनि असां उहो पंहिंजो तमगो खणी हलूं हुन मालिक असांखे सभु कुझु ॾिनो आहे अॻिते बि हुन मालिक जी महिर असां ते रहंदी अॼु चेटी चंड आहे वरी हुनखे ॿाधाईंदासीं मालिक अञा वधाए अञा साहु कर अञा सभु कुझु ॾे सिंधियुनि खे सभिनी खे सभु कुझु मालिक ॾींदो रहे हर माण्हू वधंदो रहे इहा ईश्वर सां प्रार्थना आहे ॾाढो ॾाढो धन्यवाद